बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां हिन वक़्तु शेख ज़ैद बाराणी अस्पताल में बीठा आहियूं। हिते हिकिड़ो इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो थियो आहे जेको अदी तबसुम मुग़ल सां थियो आहे, जंहिंखे कराची मां रोज़गार जे बहाने घुराए करे ऐं कशमोर थाणे जी हद में ज़्यादती जो निशानो बनायो वियो आहे। अचो त हुन खां पुछा कंदासीं त तव्हां सां इहो मसइलो कीअं पेश आयो ऐं कॾहिं आयो, छा हुन जा जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि। हाँ, ये मीडिया है, इंशाल्लाह आवाज़ जी। मैं कराची से आई हूँ। मुझे किसी बंदे ने ना अगवा कर लिया था यहाँ पे कश्मीर में, तो मुझे कमरे में बंद कर दिया। मेरे साथ बहुत तशद्दुद, मुझे बहुत मारा पीटा। मेरी बच्ची मेरे से छीनी गई है, बच्ची को मेरे अलहदा कर दिया है। तो मेरी बच्ची साथ बहुत तशद्दुद किया है। मुझे कह रहा है चली जाओ यहाँ से, किसी लड़की को लेकर आओ। तो मैं कराची चली गई। फिर पुलिस वालों को बोला तो वहाँ के कहते हैं कश्मीर में वो पुलिस वाले हैं, वो ज़रूर आपकी मदद करके हम वहाँ आ जाएँ। फिर मैं ट्रेन में बैठी हूँ, तो ट्रेन से मैं इधर आई हूँ, तो यहाँ थाने में आई हूँ। तो उन्होंने मेरा बहुत साथ दिया, उन्होंने मेरी बहुत मदद की। अच्छा, कितने बंदे गिरफ्तार हुए हैं और पुलिस आपके साथ कितना कोऑपरेट कर रही है? पुलिस मेरे साथ अच्छा कर रही हैं। तो एक बंदा गिरफ़्तार हुआ है। मैं तो कह रही हूँ जितने बंदे 3-4 बंदे हैं, इन 3-4 बंदे, बाकी 3 भाग गए, उनको पकड़े हैं। इनको सबको सज़ाए मौत होनी चाहिए। हमारे सामने इनकी मौत होनी चाहिए। ये बच्ची ठीक हो जाए ना, ये बच्ची अपनी आँखों से देखे, फिर इसको दिल को सुकून मिलेगा, मुझे भी सुकून मिलेगा। वरना मैं इस तरह तड़पती रहूँगी, बहुत मेरी बुरी हालत होगी। तो मालिक पंहिंजो जान ॾिसो, अॼुकल्ह जो इंसान ॾिसो। जी नाज़रीन, असां सां हिन वक़्तु सोशल वर्कर अदी नायाब सरकश बीठी आहे। अचो त हुन खां व्यूज़ वठंदासीं त हुनजो हिन इंसानियत सोज़ वाक़े जे बारे में छा चवणु आहे। अदा सच पच त अंदरि ॻरी पियो आहे। हेतिरी मासूम जेका 4.5 साल उमिरि आहे हुनजी, पर हीअ नंढड़ी मासूम आहे। पर सिंध जी हर न्याणी जंहिंसां बि ज़ुल्म थिए थो त उहो छो थो थिए। जेकॾहिं पंजाब जी छोकिरी सां को ज़ुल्म थो थिए, नाहक थो थिए, त असांजी समूरी सिंध उथली थी पए। त असांजी सिंधी न्याणी सां जेकॾहिं हिते न सिंध में जंहिंसां उन सां थियो आहे, त हिते सिंधी असांजा हुकुमरान किथे आहिनि, असांजा सिंधी ॿाहिरि किथे आहिनि, जेके हिन मसइले खे नथा खणनि ऐं हिन मसइले खे एतिरो खणणु घुरिजे जो उन शैतान मिसल माण्हूअ खे अहिड़ी सज़ा अचे जो वरी उहो ॿी कंहिं न्याणी सां इहा ज़्यादती न करे। मुंहिंजो सलाम आहे हिन सिंध पुलिस खे, जंहिं उन्हनि सां एतिरी सहकार कई आहे, हिन अदीअ सां, जो उन सां हिते अस्पताल में बि साथ ॾेई बीठा आहिनि। अॻिते जे लाइ बि हुननि वचन कयो आहे। इन साथ में उन्हनि सिंध पुलिस ऐं मोहम्मद बख्श बुरड़ो साहब एस आहिनि जेके उतरे कश्मीर में, उन्हनि अदी सां साथ न, उन में उन्हनि जो चवणु आहे त मूं पंहिंजी घरवारी खे, पंहिंजे बचनि खे बि उते इस्तेमालु कयो आहे, तॾहिं हिन अदीअ जो कुझु सहकार करे सघियो आहियां। ऐं घुर थी कयां हिन हुकूमत खां, सिंध हुकूमत खां, त हू पंहिंजे सिंधियुनि जी सवार छो नथा लहनि। हिकिड़े असां वटि ईअं छो थो थिए, न त ईअं न थिए त न सिंध हुकूमत ते सुभाणे हर हिकु माण्हू फिटकार करे। असांजी बिलावल खे गुज़ारिश आहे त हिन सिंध जे न्याणियुनि सां जेके ज़्यादतियूं थियनि थियूं, उन्हनि ते एक्शन खयो वञे त जीअं सुभाणे कंहिं बि सिंध ॼाई सां अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। मौत जी जंग विड़ी रही आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजा जेके कर जा वॾेरा भोतार, उन्हनि जी ख़ामोशी असांखे अलाए केतिरा अञा अहिड़ा मासूम ॿार ॾींदी। ऐं अमड़ा बेवस, अमड़ा लाचार आहे, उनजे अॻियां उनजो बचो जेको आहे हिन वक़्तु हिन कंडीशन में आहे। मां पूरे सिंधी क़ौम खे, पाकिस्तान जी इंतज़ामिया खे हथ ॿधी रिक्वेस्ट कयां थी त ख़ुदा रोडनि ते अचो, हे सिंध जी ज़ैनब आहे, हिन लाइ आवाज़ उथारियो, न त असां सॼी सिंध सरापा एतिजाज ऐवाननि जा जेके दरवाज़ा आहिनि उहे हिलाए छॾींदासीं ऐं रोडनि ते निकिरंदासीं। मां एडवोकेट सलमा मुश्ताक भुट्टो हिते ऐलान कयां थी त हीअ नंढड़ी मुंहिंजी धीउ आहे। जेकॾहिं कातिरनि खे केतिरे किरदार ताईं नथो पहुचायो वञे त असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ताईं बि ॾींदासीं। मुंहिंजी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे रिक्वेस्ट आहे, DG ISPR खे सर अहिड़नि दरिंदनि जा केस फ़ौजी अदालतुनि में हलाया वञनि। महिरबानी। अदी तबसुम मुग़ल जा बि तासरात ॿुधा ऐं सोशल वर्कर अदी सरकश जा बि व्यूज़ ॿुधा। हिननि जो इहो ई चवणु आहे त जेके हिन में मुलविस आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ऐं मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल मज़लूम जे हक़नि जे लाइ हर वक़्तु अॻु भरी रही आहे। मां आहियां मोहम्मद इक़बाल शेख, ब्यूरो चीफ सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लारकाणो।